अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था कोडी जी खां रिपोर्ट लालिनो गोपांग जी। कोडी जी जश्न आमद शेर खुदा फातेह ख़ैबर हज़रत अली अलैहिस्सलाम जी आमद जे सिलसिले में मस्जिद अल मुर्तज़ा खां गद्दीर चौक ताईं अज़ीम व आलीशान रैली कढी वई। रैली जी क़यादत शिया उलमा काउंसिल कोडी जी जे सदर सैयद अफजल शाह, मौलवी गुलाम असगर, हाले पोटो सैयद आसिफ अली शाह जन करे रहा हुआ। ये पंहिंजी मखसूस रस्तन सां थींदे गद्दीर चौक ते इख्तिताम पज़ीर थी। रैलीअ जो हर चौक चौराहे ते शानदार इस्तक़बाल कयो वियो, गुलनि जी वर्खा कई वई। रैलीअ में लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन जा ज़ोरदार नारा हयां विया। जगह जगह ते मिठनि सबीलनि जा स्टॉल लगाया विया, मिठाइयूं विरायूं वयूं। रैलीअ में कोडी जी खां अलावा ॿियनि शहरनि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। गद्दीर चौक ते मौला जे शान में अल्लाहदाद गोपांग, नदीम गोपांग ऐं ॿियनि बहितरीन क़सीदा पेश कया ऐं खूब दाद हासिल कयो। उलमान पारां मौला अली जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी ऐं उन जो शान बयान कयो वियो। बाद में मौलवी सैयद नज़ीर हुसैन शाह दुआ घुरी ऐं मोमिननि में न्याज़ व नंगर तक़सीम कयो वियो।